अस्सलाम वालेकुम हाज़रीन ऐं नाज़रीन ड्रामा सीरियल दुलाब जी अचण वारी एपिसोड जी पूरी मालूमात तव्हांखे ॾींदा हलूं। दोस्तो जेका नेक्स्ट एपिसोड हाणे ईंदी इन में जेको फ़ैसिलो अधु में रहिजी वियो हो, इहो फ़ैसिलो दोस्तो वॾो तवील थींदो ऐं रुकिजी वेंदो ऐं इते फ़ैसिले जो को ख़ासि हल न निकिरंदो। आख़िरी इहा ॻाल्हि बीहंदी, तव्हां असां को कसम वठो, जे असां कसम ॾेई आयासीं, राज़न वारा चवंदा, ककर वारा चवंदा, सोडल वारनि खे, त पोइ तव्हांखे संग चटी ॾियणो पवंदो। इते सोडल जेको आहे न फासी वेंदो ऐं सोडल खे फसाए वेंदा राज़न ऐं ककर वारा, ऐं सोडल परेशान थी वेंदो त हाणे हे त कसम खणण लाइ बि तयारु आहिनि। हू वरी पीरल ते गुसो करंदो, तूं इहा ॻाल्हि कई छो, खून त उन्हनि जे मथां बीठो हुयो, हाणे कसम खणी आहे त खून असांजो मुख़्तियार वारो लुड़ी वेंदो। पोइ दोस्तो इहो जॻह हलंदी, पोइ मंसूर ख़ान जो ज़िक्र ईंदो, जंहिं ते शाहनवाज़ ख़ान कावड़िजी वेंदो, चवंदो पहिरियों मंसूर ख़ान किथे हुयो जो तव्हांजा माण्हू पुलिस पकिड़े वई हुई बेगुनाह, तॾहिं छो न छॾाई, हाणे तव्हां अहिड़ा भला आहियो त पंहिंजो मायूं न कढो आहे घर मां न। पोइ मंसूर ख़ान वटि छो वञी पनाह वरितव, हाणे वरी फ़ैसिले वटि लाइ मूं वटि आया हो ऐं वरी नालो मंसूर ख़ान जो खणो था त इंसाफ़ु कंदो उहो, जंहिंमें सोडल ॻाल्हि ठाहिण जी कोशिशि कंदो ऐं पीरल इहा ॻाल्हि विच में कंदो। लेकिन पोइ हिते आख़िरी एंड बि ईंदो फ़ैसिले में त बाबा असांखे कुझु टाइम ॾियो सोचण जे लाइ, त पोइ असां इहा ॻाल्हि तव्हांखे हर हाल ॾींदासीं, कसम वठणी आहे नाहे वठणी, पत वठी करे संग ॾियणो आहे संग नाहे ॾियणो, इहा असां पाण में सलाह करे वठूं, सोडल वारा चवंदा। पोइ हिते जेको आहे न ड्रामे जी किस्त में ॻाल्हि हिते वञी बीहंदी ऐं शाहनवाज़ ख़ान बि चवंदो ठीकु आहे तव्हांखे ॿ ॾींहं जो टाइम आहे, हिकु ॿ ॾींहं जो टाइम आहे, ऐं राज़न ककर वारा बि चवंदा ठीकु आहे, ऐं राज़न वॾो ख़ुशि थींदो ऐं इहा ॻाल्हि कंदो ककर बि ख़ुशि थींदो त हाणे संग चटी ऐं भाउ मेवा असां वठंदासीं ऐं शादी कंदुसि। इहो मुमकिन थी वेंदो अॻिते हली करे। लाइक सब्सक्राइब कंदा।